जानी जी अज तो खबर आ ना अज जुमो दई हो वो पणे के बाहर मोकल निमाल पड़े चो ना भाऊ एकड़ो चर्चो होणे नाराज त न थींदे न हाँ न भाऊ भाऊ तुंहिंजो बूथ अहिड़ो आहे ॼण भित ते बजो छापियो पियो आहे। कंहिंजे भाग सां रीस त नाहे इहा सियाणन ॻाल्हि चई आ तूं छो थो सड़ी एॾो मूं ते मुंहिंजी अलाह इज़त पाण नमाज पढ़ंदा हो? मैं तो नमाज कानी पढ़ी छो? एक दी वो भी जोरी मैट मैं को घिन गया के नमाज ईद दी पढ़नी। अच्छा बाबा मुल्ला तकरीर की डिगी उस खा पई वजे। अरे चाचू दई छोरा बाबा अम्मा मारियो आ बस कर पुट बस कर कल मुके भी मारियो ही छोरा उते ही पढ़ना मगर इधर हफ्ते में मास्टर सिर्फ 2 दिन आता है। तो क्या हुआ 2 दिन में आता तो है ना। अब पगार मुर्गो 3000 तो 3000 में सजा हफ्ता तो नहीं आएगा ना। 5 दिन रक्षा चलाएगा या साईं मुझे मानी खादी आ कौन खा दिया बंद कर मां तो सनती गलाया हाणे पटाटा हिन जी अम्मी पचाए और सॼो ॾींहुं असां सां न ॻाल्हाईंदी। वठी ॾिसो हाणे भला मज़ो बेवफ़ाईअ जो सुरमा त सही वेंदुमि तुंहिंजी जुदाईअ जो कॾहिं सोचियो अथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा वो उहो दौर में खाई जॾहिं फ्री में हुयो प्यार वो दौर में खाई जॾहिं फ्री में हुयो प्यार हाणे पैसे जी रुगो ॻाल्हा सुञे माण्हू जो कहिड़ो हाल आहे। असारा छोरा मोटरसाइकिल चालू कंदा न बिस्मिल्लाह न पढ़ंदा भेण ते ॻाल्हि मोटरसाइकिल के भेण आहे कहिड़े नमाज जी फाथा नलके के माल ते गाड़ी नलके के माल आए था सोना हॉट स्पॉट त खोल ओयो प तो गरीब बस हाणे बस लिखो पासवर्ड मां बेस्तो आया मतलब आही कंहिंजो सचो तूं यारो नाही हो चवंदासी सचो भली वञ तूं चिड़ी वफ़ादारो नाही मतलब आही ओ असां जड़ा मानू मिलिया थई वो यार कसम सा तू भागवारो कसम सा तू भागवारो है असां यार तमीज़ के सुञाणे या तमीज़ के तमीज़ केड़ा तमीज़ यार कल मां हिकिड़ी छोकिरीअ सां ॻाल्हायां पियो चए पई तमीज़ सां ॻाल्हाए हाणे इहा तमीज़ निभागी किथां मिलंदी। चाचू मूंखे सुञाणंदो मां केरु न पुट केरु तूं भला मुंहिंजी मां खे सुञाणंदो। अच्छा तू उन्हीं जो पुट आहीं चङो माणे के मुंहिंजा सलाम ॾिजांइ। नो 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 हिकिड़ो वक़्तु हूंदो हो जॾहिं मोबाइल किरंदो हो न त मोबाइल जी बैटरी ॿाहिरि अची ईंदी हुई। हाणे मोबाइल एतिरा महांगा थी विया आहिनि जॾहिं मोबाइल किरे थो इंसान जो पंहिंजो दिलि गुर्दो सभु ॿाहिरि अची था वञनि।